करीमना रऊफना रहीमना हबीबना व हबीब रब्बना तबीबना व तबीब कुलूबना शिफायना व शिफाय सुदूरना कुर्रतना व कुर्रत अयुनना अअलाना व औलाना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल मन कान अदुव्वन लिजिब्रील फ़इन्नहु नज़्ज़लहु अला क़ल्बिक बिइज़्निल्लाह। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व बल्लगना रसूलहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिन शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ाम आख़र फ़ी हबीबिही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना व अस्हाबि सय्यिदिना व अज़वाज सय्यिदिना व अहबाब सय्यिदिना व अक़रबाए सय्यिदिना व औलियाए उम्मत सय्यिदिना व उलमाए मिल्लत सय्यिदिना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि। बाद हमदो सलात के सामीन व नाज़रीन किराम के सामने अल्लाह ताला के बाबरकत कलाम मजीद फुरकान हमीद मा मुतबर्रिक आयात करीमा जी तिलावत करण जो शरफ हासिल किया इन सासर बले वाबुदन की सादत हासिल फरमाई। इंशाअल्लाह ताला इन बाबरकत रमजान की रोशनी में हमारी खिदमत में रखियो भी दो काफी देर का वटी सिलसिलो हले दो पयो हमारी आमद बायस बरकता बायस मग़फ़िरता तमाम जो है के अचन जो दुआसो मुबारक जो अल्लाह ताला की ज़ाती बाबरकत साखे फुरसत मौक़ो नसीब फरमायो। असा जो सायानो जलसो जो अजा रहला तय करे असा मकामी लिहाज से प्रोग्राम कयो। ये छोकरा नौजवान जिन आज सामू खिताब फरमायो अजा तो खोड़ रही विया अल्लाह के फजल करम से एक असाजे मदरसे में हिन के निकता आहिनि स्टेज ते भी खिताब था तकियो कनि था। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह के दीन की खिदमत जो मौक़ो अता फरमायो आहे। दुआ कयो अल्लाह ताला खिदमत को कबूल फरमाए। अजा छोकरा रखी विया नौजवान इन्हनि इरादो हुयो इन्हनि खे बि 2 मिलियूं पर तव्हांजो बि एहतराम करणो आहे तव्हांजे लाइ लंगर तैयार आहे इंशाअल्लाह ताला। चंद मरूज़ात जेके मां जी खिदमत में अर्ज़ कंदुसि अज़ीज़ानी गिरामी ये पहिरियों दफ़ो असां हिकिड़ो सिलसिलो हलायो जागो त था न मुंहिंजी महफ़िल में वियो न हथ बि खोले वियो त ज़बान बि खोले वियो।
घणी तकलीफ़ न ॿुधो हिकिड़ो सिलसिलो हलायो आहे उहो मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खुलफा राशिदीन जो सुभान अल्लाह ॿियनि शहरनि में प्रोग्राम थींदा आहिनि इन करे नओं प्रोग्राम थियो आहे न लाड़काने में तक़रीबन 50 सालनि खां वठी हर साल बरातूं जनाबा जे अंदरि बरातूं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खुलफा राशिदीन जो प्रोग्राम थींदो आहे जंहिंमें वॾा वॾा ख़तीब सिंध ऐं पंजाब बलूचिस्तान जा ईंदा आहिनि उते ख़िताब फरमाईंदा आहिनि इहा असांजो चोथों प्रोग्राम हालाणी में खणी वियोसीं हालाणी जे पासे में बगोठा उते बि प्रोग्राम कयोसीं अल्हम्दुलिल्लाह सुठी मोट मिली आहे अलाह कंदो हिन प्रोग्राम खे जेको हमेशह खणी हलंदासीं इन जो मक़सदु छा आहे हिकिड़ो पैगाम पहुचाइणो जो असां सुनी उन पैगाम खां बेख़बर आहियूं उहो कहिड़ो पैगाम आहे वो मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सहाबन जो प्रोग्राम सुभान अल्लाह सहाबन के इस्लाम में केतरी अहमियत है इन गाल की वजाहत भी करनी है तो इस्लाम के अंदर मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सहाबन जो हुजण केतरो जरूरी है ऐं मां इन ज़माने जे अंदर मां क़ुरान पाक जी हिकिड़ी आयत जो हिकिड़ो हिसो पढ़ियो जंहिंजे अंदरि तव्हां हज़रत जिब्रील जो नालो त ॿुधो हूंदो सुभान अल्लाह नथा कयो यार यो मलाइकनि जो सरदार मलाइकनि जो सरदार ताऊस अर्श सैयदुल मलक कंहिं नबी वटि 5 दफ़ा आयो कंहिं नबी वटि 10 दफ़ा आयो कंहिं नबी वटि मुर्गी आयो ई कोन पर इहो मलाइकनि जो सरदार तव्हां ई असांजे आका मदीने वारे साईं जी बारगाह जे अंदरि 24,000 दफ़ा आयो सुभान अल्लाह 24,000 जेकर 23 सालनि में तक़सीम कयो हिकिड़ो दफ़ो रखो थे कम से कम 3 दफ़ा हर रोज़ महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में ईंदो हुयो जॾहिं 24,000 23 सालनि में पूरा थींदा जो कम से कम 3 दफ़ा महबूब जी बारगाह में हर रोज़ अचे यानी हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम मलाइकनि जो सरदार ऐं 24,000 दफ़ा महबूब जी बारगाह में केॾो पियो इहो पैगाम ॾिठो त महबूब जिते बि तुंहिंजी दरबार में आया आहिनि सभु सरदारी सभु सरदार सुभान अल्लाह जिन्ननि जो बि सरदार आयो मलाइकनि जो सरदार बि आयो पर इंसाननि जो सरदार हज़रत अबू बकर सिद्दीक़ बि आया सुभान अल्लाह महबूब जा खलीफ़ा मोहतरम शान वारा ईमान वारा जंहिंजी फज़ीलत जो मदीने वारो से पाण बयान फरमाए त उन महबूब जे सहाबा जो शान छा थियो जो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बाबरकात फरमाया असहाबी कन मौजूद पाण फरमाता मुजा सहाबी के चेहर सब जो सब सितारा सुभान अल्लाह सितारा न आसमान में अल्लाह ताला वरी पंहिंजे महबूब खे बि सितारो सॼो फरमाता वनजमी इज़ा हवा मा दल साहिबुकुम वमा गवा वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वही यूहा अल्लाह ताला की ज़ात बाबरकात जो महबूब जॾहिं रब करीम जी ज़ियारत फरमाए करे रब सां मुलाक़ात करे तेरे ज़मीन जे तरफ़ ॾे थो पियो त अल्लाह ताला की ज़ात बाबरकात वनजमी इज़ा हवा मूं रब खे इन सितारे जो कसम आहे जेको हेठि लहंदो अचे थो पियो अरे मालूम थियो त मदीने वारो साईं अल्लाह जो सितारो आहे ऐं असहाबी वरी मदीने वारे साईं जा सितारा सुभान अल्लाह पर इन ज़माने में हिकिड़ी ॻाल्हि कयां जेका मौज़ू खां थोरी हटियल आहे पर सितारनि जो कमु कहिड़ो आहे सुभान अल्लाह सितारनि जो कमु कहिड़ो आहे इहो ॿुधायो मूंखे सितारनि जो कमु आहे रोशनी ॾियणु छा सितारनि जो कमु आहे रोशनी ॾियणु मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सभु जो सभु सहाबी हिन उम्मत खे क़यामत ताईं रोशनी ॾींदा ऐं जेको रोशनी खां हटी वियो उनखे हिदायत न मिलंदी हिदायत उनखे मिलंदी आहे जेको
में पंहिंजे सफ़र खे कंदो आहे, पंहिंजे मंज़िल खे रोशनी में ॻोल्हींदो आहे, उनखे मंज़िल मिलंदी आहे। मुंहिंजे मदीने वारे साईं फरमाईंदो मुंहिंजे सहाबनि खे छॾे करे तव्हां हिदायत जे इंतिहा ते कोन पहुचंदव। हिदायत जे इंतिहा ते तॾहिं पहुचंदव जॾहिं मुंहिंजे सहाबनि खे नाज़िल करे तव्हां सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ॿियो कमु कहिड़ो आहे? अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात क़ुरान पाक में सितारनि जो कमु वरी इहो बि आहे, वजअलनाहा रुजुमल लिशयातीन, ये शैतान के चुटीदा जातो था ये शैतान के वजअलनाहा रुजुमल लिशयातीन, ये शैतान के चुटीदा। अल्लाह ताला की ज़ाते बाबरकात फरमायो तो शैतान जो कम शैतान के भजाए ऐं मोहम्मद करीम जे सहाबा जो कम भी आहे शैतान के भजाए। असांजे विच में उमर भी आहे त अली भी आहे, सुभान अल्लाह। उमर भी आहे, अली भी आहे। जे जमात में अली हुजे न उन जमात में मुनाफिक न थो थी सघे, सुभान अल्लाह। ऐं जे जमात में उमर हुजे न उन जमात में शैतान न थो थी सघे। जो पाण फर्द शैतान उमर जे पाछे खां भॼे थो पियो, अल्हम्दुलिल्लाह जिन वटि उमर कोन्हे को उनजे मथां शैतान हमलो करे सघे थो, जंहिं वटि अली कोन्हे को उनखे मुनाफिक गुमराह करे सघे थो। पर जंहिं जमात जे अंदरि उमर भी आहे, अली भी आहे, उहा जमात हिदायत वारी जमात आहे। अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात सां बि असाब नसीब फरमाई। हज़रत उमर फारूक निशान वारो, सुभान अल्लाह। हज़रत उस्मान गनी निशान वारो, हज़रत मौला अली निशान वारो। इन चैन जो मर्तबो मान मुझे मदीने वाले से पाण मथे पर जो हज़रत बेटा को रहमतुल्लाह ताला फरमाया जोड़े जोड़ जहान की जने पाण कई परवार, हाजी हामी हाशमी सरदार सरदार, सुहे सहाबन सत में मज मस्जिद बुनियादार, चारई चंगा चौधार हुया हेकादा हबीब हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी शान वारा मान वारा मर्तबे वारा। पर इस्लाम जे अंदर भी केतरी जरूरत आहे। अल्लाह ताला की ज़ाते बाबरकात कुरान पाक में फरमायो, फरमाता कुल मन काना अदुवल जिब्रील, महबूब फरमाता जो दुश्मन आहे जिब्रील जो, सुभान अल्लाह। जो दुश्मन आहे हां हो रहा था अगर ज़ात फेल हो ना बाबा, हां और तो मतलब जो दुश्मन आहे जिब्रील अलैहिस्सलाम जो, क्या जो जिब्रील अलैहिस्सलाम जो दुश्मन ना फरमाता फइन्नहु नज़्ज़लहु अला क़ल्बिका बिइज़्निल्लाह, इहो अल्लाह जो कलाम खणी करे, रब जो कुरान खणी करे तो मोहम्मद करीम जे दिल जे मथां पहुचाए थो। सुभान अल्लाह। दिल के छो तो जो अॻियां किताब आया किताबी सूरत में, अब कहिड़ी सूरत में? किताबी सूरत में। जेकॾहिं अल्लाह जो आसमानी किताब हुजे किताबी सूरत में त पोइ हुनखे हथ सां वठबो न। जिब्रील ईंदो आयतूं खणी सूरतूं खणी ईंदो, पर लिखत में कोन खणी ईंदो। हाणे जेको लिखत में नथो खणी अचे त काथे रखे? सुभान अल्लाह। अब असां काथे रखे? अल्लाह ताला जी वज़ाहत फरमाई त मुंहिंजे क़ुरान पाक खे आसमान सां खणी थो अचे, मूं वटि खणी थो अचे, पर रखण जी जाइ कहिड़ी आहे? मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दिल मुबारक। अल्लाह ताला की ज़ाती बाबरकात कुरान पाक में फरमायो, फरमाया लक़द अंज़लना हाज़ल कुरान अला जबलिन लरायतहु खाशिअन मुतसद्दिअन मिन खशियतिल्लाह। अल्लाह ताला की ज़ाती बाबरकात जेकर असां हिन कुरान पाक खे जबल जे मथां लाहियो आहे त जबल पर्दा खुदा थी वञनि, जबल कुरान पाक जे कुवत के बर्दाश्त करे सघंदा। माना जबरन के कुरान पाक खण जी ताकत आहे कोन, तंहिं करे मां अल्लाह कुरान पाक जे उन जाइ जो इंतखाब फरमायो जेका जाइ जबरन खां बि मज़बूत आहे, पहाड़नि खां बि मज़बूत आहे, आसमाननि खां बि मज़बूत आहे। उहा कहिड़ी जाइ आहे? उहा मदीने वारे असांजी दिल मुबारक आहे। सुभान अल्लाह। यानी कुरान आयो दिल में।
अदो वली जिब्रील महबूब जो जिब्रील जो दुश्मन आ तो उनके घुर्जे त कुरान के हथ न लाए सुभान अल्लाह असली सिंधी में तो समझा बुधो सुभान अल्लाह रब जा तो फरमाए त जिब्रील जो दुश्मन थी दो ना तो जो कुरान खणी तो अचे तो उनके के मनी सुभान अल्लाह देखो जिब्रील जो दुश्मन थियो त उनकी शय के किया कबूल कंदो जो जिब्रील अलैहिस्सलाम जे मथा एतराज आ तो कुरान जे मथा एतराज आ अल्लाह ताला कुरान पाक जे तर जिब्रील जो नालो बुधायो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जो नालो तो रूहुल अमीन जिब्रील जो नालो है फअरसलना इलैहा रूहना अल्लाह ताला बीबी मरियम ने हजरत जिब्रील के मोकलो ना फरमाया साहब जो हुआ के मोकलो रूह भी नालो जिब्रील जो आ पर रूह के मुठिया अमीन जो लग दिया है रूहुल अमीन हजरत जिब्रील जो लक़ब त जाने जिब्रील भी आहे रूह भी आहे पर अमानत वारो भी आहे सुभान अल्लाह अमानत वारो भी आहे और जे करे अमीन जो लोग ने साथ समझो तो कुरान के ला रहे बफी के चौदे जो जखन मजा तो तकीद अल्लाह वटो कलाम मजीद खणी आने वालो हजरत जिब्रील महबूब वटो पहुंचाने वालो हजरत जिब्रील जकर हजरत जिब्रील के न मनो वियो उन जे मथा इल्जाम लगायो वियो उन जे मथा तोहमत लगाई वई अल्लाह ताला की जात बाबरकात फरमायो मां हिन के अमीन बनायो आ इन करे बनायो आ जो अल्लाह की अमानत के खणी महबूब वटे कया पहुंचाईंदो आ के खड़ी दो आ सुभान अल्लाह अरे तो कुरान में शक ना है कुरान में शक नहीं अरे कुरान पाक में शक नहीं छो जो जिब्रील अमीना ते करे कुरान में शक ना है अल्लाह वटो कुरान पाक खणी महबूब वटि जो पहुंचायो उन की जात में जे करे शक कबो तब कुरान के अंदर शक पैदा थी पदो फरमा तवा का तो पूछा था तो अल्लाह वटो कुरान पाक के जिब्रील खणी आयो पर मोहम्मद करीम का कुरान कह वतो सुभान अल्लाह अब उन कह वतो सुभान अल्लाह महबूब का कुरान पाक वतो आ तो महबूब जे सहाबा वतो सुभान अल्लाह कह जेकर जिब्रील सा अदावत करे तो कुरान न बचदो जिब्रील में शक करे तो कुरान न बचदो जे कुरान के बचाणो आ तो जिब्रील के रूह में मजणो आ जेकर कुरान के बचणो आ तो महबूब जे सभिन सहाबन के हक ते मजणो आ सुभान अल्लाह तो कुरान न बचदो हाणे मां ता के बुधाया ना सास्ता जा छ किताब है बुखारी शरीफ सुभान अल्लाह मुस्लिम शरीफ नसाई शरीफ तिरमिज़ी शरीफ अबू दाऊद शरीफ इब्न माजा शरीफ उनका सवाजा किताब जा है और तकरीबन 70 किताब हदीस जा है मुख्तलिफ सूरतन में पर सब हदीस जा जे किताब है ना तवा जितना भी हदीस खा दो तो ता के सहाबी खा दो सुभान अल्लाह जय हदीस जे मुद्द में सहाबी ना है वो हदीस मुनक़ता वो मुतवातिर न थी सके मानो जो हर मदीने वाले सही ये हदीस के खणी उम्मत ताईं पहुंचायो तो मोहम्मद करीम जे सहाबा ने पहुंचायो सुभान अल्लाह और एतरो बुधाया हजरत अली मुर्तजा शेर खुदा अब शान बाबा सुभान अल्लाह थोड़े वो शेर वो शान में पढ़ा बदला तेरे तो बना फरमाया अली है अतहर अली है अजहर अली नबी का आखी है यारो अली वो सुल्तान हर वली है जिधर भी देखो अली अली है गवाह मदीने की हर गली है गवाह मदीने की हर गली है जिधर भी देखो अली अली है खुदा तो तकीद
असा हजरत अली मुर्तजा शेर खुदा जो भी शान पढ़ंदा आहियूं असा सैयदा तय्यबा ताहिरा अम्मा खातून जन्नत जो भी शान पढ़ंदा आहियूं असा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहजादन हसन हुसैन जो शान भी पढ़ंदा आहियूं असा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंजतन पाक जो भी शान पढ़ंदा आहियूं असा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहल बैत जो शान भी पढ़ंदा आहियूं पर वजह तो तजीद इन जो शान कंहिं ॿुधायो आहे जो मदीने वाले साईं ॿुधायो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात ॿुधायो आहे त वयसा ॿुधण वारो त मदीने वारो साईं आहे पर हजरत अली मुर्तजा जे शान में जेतिरो बि हदीसूं आहिनि उन हदीस खे पढ़बो त पहिरियों सहाबी जो नालो सुभान अल्लाह अहिड़ी हदीस ॿुधा जंहिंमें सहाबी जो नालो न हुजे सुभान अल्लाह हिकिड़ी हदीस हज़रत अली मुर्तजा शान जी ॿुधा जो अली जो शान में मौजूद हदीस हुजे ऐं उन जे अॻियां सहाबी जो नालो न हुजे जेकर सहाबी खाइण हुजनि हा त अली जो शान लिकाइनि हा बयान न कनि हा मौला खे त काइनात में सहाबनि जहिड़ो को ईमानदार आहे सुभान अल्लाह ॿुधाए किथां तो अख़्तियार कंदे रस्तो हुयो यानी आल बैत जे शान में अम्मा खातून जन्नत जे शान में हसनैन करीमैन जे शान में बाप चिठी भी हदीसूं ॿुधायूं आहिनि बयान फरमायो आहे उन सभिनी हदीसुनि खे उम्मत ताईं पहुचायो आहे त असां बि कीअं पहुचायो सुभान अल्लाह दुश्मन हूंदो आहे पहुचाईंदो सही अदावत कंदो न हज़रत अली जो शान थियो बयान हज़रत अली मुर्तजा शान में महबूब जो फरमान फरमाता अल हक़ मा अली व अली मा अल हक़ सुभान अल्लाह सुभान अल्लाह फरमाता अली हक़ सां है हक़ अली सां सुभान अल्लाह अली हक़ सां है ऐं हक़ अली सां है वो जेकर मुझे महबूब जा सहाबी हक़ जे न हुया त अली उन्हनि सां गॾु छो थियो उन्हनि जे पुठियां नमाज़ छो पढ़ियाई ॿुधायो हक़ ते न हुया त उनजे पुठियां छो पढ़ियाई मुंहिंजे मदीने वारे साईं जो फ़ैसिलो करे छॾियो त अली हक़ खां जुदा न थींदो आहे हक़ अली खां जुदा न थींदो आहे अली बि हक़ आहे जैसा अली मुर्तजा सुलह कयो आहे वो अबू बकर बि हक़ आहे उमर बि हक़ आहे त सवाल किया इहो ॿुधायो अली जो शान मथे या इमाम हुसैन जो तकलीफ़ घणी नथो ॾियां तव्हां जंगी मानी में कोन खाधी हुई अरे बाबा वो नगर थे तो इंशाअल्लाह ताला ॿुधो इमाम हुसैन जी शान खां अली जो शान मथे अब है ना वो पुत्र हो पिया सुभान अल्लाह जेकर पुत्र ना पसा जंग करे सके थो त पी भी त जंग करे सके थो सुभान अल्लाह वगरायो जेकर यजीदी हुकूमत चैलेंज दे सुभान अल्लाह त हजरत इमाम हुसैन त बच्चा कुर्बान थे घर कुर्बान थे सिर कुर्बान थे पर जेको इस्लाम जो दीन जो दुश्मन अमर सां हुसैन सुलह न कंदो त अली जो शान अञा बि मथे आहे त पोइ अली अबू बकर सां सुलह छो कयो उमर सां छो कयो उस्मान सां छो कयो छो त अली जे अक़ीदे मूजिब त अबू बकर बि हक़ आहे उमर बि हक़ आहे अली बि जेकर पुट विड़ी सघे थो त पीउ बि विड़ी सघे थो भला हाणे ॿुधा त हज़रत इमाम हुसैन वधीक बहादुर आहे या हज़रत अली बहादुर आहे न अरे विझणो आहे ओ मुंहिंजा मुस्लमान भाउ हाणे मां अवां जी ख़िदमत में इहा ॻाल्हि वाज़िब करे चुकमि जेकर क़ुर खे बचाइणो आहे त असहाबनि खे मञणु ज़रूरी आहे हा जेकर महबूब जी हदीस खे बचाइणो आहे त बि असहाबनि खे मञणु ज़रूरी आहे यानी इहे सभु हदीसूं असांखे मिलियूं आहिनि त महबूब जे सहाबनि जा पर अबू बकर सिद्दीक़ सभिनि खां आला सुभान अल्लाह इहो फ़ैसिलो तूं चओ मुंहिंजो न आहे मदीने वारे साईं जो सुभान अल्लाह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बाबरकात अञा ऐलान नबूवत कोन कयो आहे तकदीर पछाड़ी वञी पूरी अथव सुभान अल्लाह ऐलान नबूवत कोन कयो आहे 20 साल अॻु में हज़रत अबू बकर सिद्दीक़ शाम जे सफ़र ते वियो आहे महबूब खां 2 साल 3 महीना उमिरि में नंढो यानी अबू बकर
ज़ाहिर उते जो वियो शाम में तिजारत जे लिहाज़ सां उते ख़्वाब ॾेखारियो त सॼो आसमान जे चोॾहं जो चंड आहे तो मथां नथो आहे अची मुंहिंजी झोलीअ में आयो आहे सुभान अल्लाह किले कराट सितारो आहे आसमान पर आहे त सही अज़ीज़ान गिरामी सुबह जे टाइम में उथियो आहे पुछा थो करे ॾियो ख़बर तव्हां जे शहर जे अंदरि को पढ़ियो लिखियो माण्हू आलिम को फादिल को आहे या न चए बाबा आओ असांजे ॻोठ में वॾा पढ़ियल माण्हू वेठा आहिनि पर उन्हनि जो जेको वॾो उस्ताद आहे उनजो नालो असक़फ़ जेको वॾो आहे वो तौरेत भी पढ़ियल आहे इंजील भी पढ़ियल आहे ज़बूर भी पढ़ियल आहे यानी आसमानी इल्म रखे थो पियो आसमानी किताब पढ़ियल आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ हुन वटि वियो आहे त मां राति ख़्वाब में ॾिसां थो पियो त चोॾहं जो चंड जेको आसमान खां नथो आहे हलंदो आयो आहे मुंहिंजी झोलीअ जे अंदरि अची पहुतो आहे मूंखे ॿुधाइण जो ताबीर अहिड़ो आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी सूरत खे ॾिसे थो पियो वरी हथनि खे ॾिसे थो पियो वरी पेरनि खे ॾिसे थो पियो वरी अखियुनि खे ॾिसे थो पियो ॾिसी करे चए थो वाक़ई सभु निशान कोन नज़र था अचनि इहो आसमान जो चंड न बल्कि अल्लाह जो आख़िरी नबी अचण वारो आहे जेको तो अबू बकर जी झोली में सुभान अल्लाह सुभान अल्लाह पर 20 साल में मूंखे ख़बर पइजी वई सुभान अल्लाह जॾहिं अल्लाह जे महबूब ऐलान नबूवत फरमायो सभु खां मुजिज़ा घुरनि मुजिज़ो ॾेखार पाण फरमाता ॾेखार जेको चओ त ॾेखारिया चओ त ज़मीन जो चओ त आसमान भला मूंखे क्या ॾिनो हज़रत अबू बकर सिद्दीक़ ॿीहर चयो सुहिणा मूंखे मुजिज़ो ॾेखार पाण फरमाता मुजिज़ो इहो अथई जेको 20 साल अॻु में ख़्वाब ॾिठो सुभान अल्लाह पुराणो मुसलमान आहे नओं मुसलमान आहे सुनो सिद्दीक़ अकबर शान वारो मान वारो मर्तबे वारो क़ुरान पाक जे अंदरि 2 ॻाल्हियुनि जो ज़िक्र कयो हाणे जो हिकु गारे सोर जो ज़िक्र आहे ऐं ॿियो गारे कहफ़ सुभान अल्लाह कहफ़ बि अरबी में गारे खे चइबो आहे जंहिंजे अंदरि असांजे कहफ़ वञी सुता 309 साल आराम कयो सुभान अल्लाह 309 साल आराम करण खां पोइ उथिया पंहिंजे साथी खे मोकिले त वञी बाज़ार मां खाइण वारी शइ वठी यादि खाओ आयो पैसा जो ॾेखारे त माण्हू सुञाणनि कोन पिया ॾे कहिड़ो सिखो आहे कहिड़े मुल्क जो आहे मोटी अची ॿुधाई ऐं अल्लाह ताला क़ुरान पाक में पाण बयान थो फरमाए त इहो 309 साल ते सुता ऐं ॿियो ॻाल्हि कहिड़ो जंहिंमें मुंहिंजो मदीने वारो साईं अबू बकर सिद्दीक़ सां गॾु दाख़िल थियो सुभान अल्लाह हुननि जे पुठियां बि काफ़िर हिननि जे पुठियां बि काफ़िर हुननि जे पुठियां बि दुश्मन हिननि जे पुठियां बि दुश्मन हू सुम्ही पिया अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उनजी हिफ़ाज़त फरमाए वरी अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे पंहिंजे महबूब जो निगहबान बणाए रब करीम उनजे शान में क़ुरान पाक जी आयत नाज़िल फरमाए फरमाता ला तहज़न अल्लाह अल्लाह ताला की ज़ाते बाबरकात फरमायो त महबूब जे ज़बान मां त महबूब न खे चओ त ओ गम न कर अल्लाह सां गॾु आहे सुभान अल्लाह अल्लाह ताला गॾु आहे हू गार भी शान वारो आहे ही गार भी शान वारो आहे पर मुंहिंजा तक़ीद हुन में नबी जा ग़ुलाम हुया हिन जे अंदरि हिकु नबियनि जो सरदार न ॿियो सिद्दीक़ जो सरदार हिन गार जो शान मथां हुआ मुंहिंजा दोस्त गीत उलमाए किराम फर्द इंसान जी जेका दिलि आहे इहा बि हिकिड़ो गार छा गार जेकर हिन गार जे अंदरि महबूब जी मोहबत चाहींदो न त अॻु में अबू बकर खे अचणु ॾे अॻु में अबू बकर खे अचणु ॾे जो हिन गार खे साफ़ करे वो जंहिंजी दिलि खे अबू बकर साफ़ कंदो आहे उनजी दिलि जे अंदरि मदीने वारे साईं जो देरो थी पवंदो आहे ख़ुदा दोस्त दीद सुहिणे महबूब जे साहबनि जे हक़ खे उनजे शान खे उनजे मान खे तव्हां मञो ऐं इक़रार कयो इंशाअल्लाह ताला इहो सिलसिलो असां हलाईंदासीं जेसिताईं हयाती आहे निभाईंदासीं पर मूंखे एतिरी उमेद कोन्हे जो हेॾी जमात ईंदी
असां छिके वरी हिकिड़ी देग भत जी वधाई भले राति जो वेलो बि खाई वञो न बाबा ॻोठ विझो त वरी मानी मिलंदव छा अलाह ताला खे ख़ुशि रखे आबाद रखे लंगर जो एहतमाम बि आहे वधीक मां वधीक इसरार नथो चाहियां मां अल्हम्दुलिल्लाह असांजी महफ़िल जे अंदरि हज़रत इब्ला सैयद शाम अहमद शाह जलवे अफ़रोज़ आहिनि सैयद सगोरा असांजी महफ़िल खे रौनक ॾेई तशरीफ़ फरमा थिया आहिनि ॿिया बि मुअज़्ज़िन किराम हिन महफ़िल में मौजूद आहिनि तव्हां सभिनी जो अचणु विहणु मुबारक आहे ख़ुदा दोस्त अज़ीज़ पंहिंजो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबनि खे मञणु एॾो ज़रूरी आहे जेतिरो क़ुर खे मञणु ज़रूरी आहे यादि रखो ख़ासि करे कंहिं ॼाण जेतिरो क़ुर खे मञणु ज़रूरी आहे जेकॾहिं क़ुर खे बचाइणो अथव त सहाबनि खे बचाइणो पवंदो पर जेके शख़्स क़ुर खे ई नथा मञनि उहे त सहाबनि जे मथां एतिराज़ कंदा आहिनि उनजो एतिराज़ी क़ुर जे मथां क़ुर जेको आहे बीबी आयशा सिद्दीक़ा जो किताब आहे के चवंदा आहिनि त बयान उस्मान आहे मुख़्तलिफ़ नाला आहिनि पर असां वटि क़ुर ला रैब फ़ीहा क़ुर में कोई शक आहे ई कोन क़ुर में बि शक न आहे त मोहम्मद अरबी जे सहाबनि में शक सोने महबूब जे सहाबनि जी पाण में मोहब्बत आहे प्यार आहे ख़ुदा दोस्त अज़ीज़ इश्क बि सभु सहाबनि जो अदब बि सभु सहाबनि जो इबादत बि सभु सहाबनि जी ख़ुदा ईसार बि सभु सहाबनि जो ख़ुदा दोस्त अज़ीज़ अल्लाह ताला क़ुर पाक में वद वल आदियात दबहा मूंखे कसम आहे जोड़ी तलब कंहिंजो दबहा दबहा जे माना चाहे मूंखे कसम आहे उन घोड़नि जो जिन घोड़नि जे मथां सहाबी सवार थियनि था पोइ जॾहिं घोड़ो हलंदो आहे न त हुनजे साह खणण जो हिकिड़ो आवाज़ निकिरंदो आहे लुकलत वांगुरु घोड़ो भॼे न त हुन साह खणण जो घोड़े मां आवाज़ निकिरंदो आहे अल्लाह ताला क़ुर पाक में फरमायो मूंखे हुन साह खणण वारे घोड़े खे कसम हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त अल्लाह जे घोड़े जो कसम खणे थो पोइ घोड़ो मोहतरम आहे आया घोड़ो मोहतरम जंहिंजे मथां सहाबी सुहार थियो आहे यानी उहो घोड़ो बि क़ाबिल एहतराम आहे जेको कसम ख़ुदा क़ुर पाक में खणे जंहिंजे मथां सहाबी सुहार थिए पर जंहिंजे कुननि ते ख़ुदि मदीने वारो साईं पाण सुवार थिए मुस्तफ़ा साईं पाण सुवार थिए हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला खां पुछियो त असां मुसल्ले ते कंहिंखे बीहारिया अमीरुल मोमिनीन असां कंहिंखे सुभान अल्लाह नबीन की सोहबत में नथो वञा कंहिंखे बीहारिया सभिनि जो मुतफ़िक़ फ़ैसिलो इहो थियो त अबू बकर सिद्दीक़ खे बीहारिया सुभान अल्लाह जेके अल्लाह जे महबूब असांजे लाइ दीन जे लाइ इंतिखाब कयो आहे असां उनखे दुनिया जे लाइ इंतिखाब कयूं हो जिन तो वटि कहिड़ो सबूत आहे कहिड़ो सबूत आहे हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला फरमायो त जंहिं वटि क़ुर हूंदो आहे वो साहिब मोहतरम हूंदो आहे एहतराम वारो हूंदो आहे ये मां तव्हांखे मिसाल ॾियां जेको नंढड़ो ॿार 8 सालनि जो हुजे जेकर अल्लाह जो क़ुर पाक खणी करे हिन भिखीअ मां हले त तव्हां हुनजे अॻियां हलंदव या पुठियां वडेरो हुजे त बि पुठियां सुभान अल्लाह मौलवी हुजे त बि पुठियां उस्ताद हुजे त बि पुठियां हाफ़िज़ क़ुर हुजे त बि पुठियां छो जो उनजी झोली में अल्लाह जो क़ुर हज़रत अली मुर्तज़ा फरमायो जंहिं वटि क़ुर हुजे उन खां केरु अॻे नथो थी सघे पर अबू बकर उहो आहे जंहिंजे दिलनि ते क़ुर जो मालिक सवार थियो आहे अल्लाह तव्हां खे आबाद रखे ख़ुशि रखे असांजी महफ़िल खे तव्हां पुरौनो कयो आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुंहिंजो चवणु ऐं अव्हां खे ॿुधणु क़बूल फरमाए मां तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह